सचो सतराम। पहाड़ साहब विस्पतवार नाम ध्यान जे शुभ अवसर ते उन्हीं सचे साईं जी रामत पाइण जे लाइ सन 51 में आयूं। सोड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। विस्पतवार नाम ध्यान उन्हीं सचे साईं जी रहमतुनि में वेही करे उनजे सिमरन जाप ऐं शुद्ध भाव सां उन्हीं सचे साईं जी रहमत में रहण ऐसा सब हमेशा उन्हीं सचे साईं जी रहमत में रहण चाहिदा है। असांजी तमन्ना हुंदी आहे तो सदाई उनकी छत्र छाया उनकी आसीस उनकी कृपा में रहूं ऐं सदाई इज्जत सेहत शान मान शुद्धि पवित्रताई सुख समृद्धि ऐं बेहतरी के पाए। ऐं हकीकत में वो सब उनकी रहमत में मिलंदो आहे। सिर्फ असांखे उन्हीं तरफ थोड़ो वधणो हूंदो आहे। असांखे सिर्फ उन्हीं खे ॾियणो पवंदो आहे ऐं उनजी आज्ञा में कुछ रहणो पवंदो आहे। पोइ हू हर हाल हर वक्त कंहिं बि मोड़ मौके महल ते साथ रहंदो आहे ऐं हमेशा पंहिंजो साथ वो निभाईंदो आहे, साथ में रखंदो भी आहे। जीअं हिकिड़े ॾींहुं व्यास जी रस्ते सां वियो पए, साम्हूं बैलगाॾी आई पए ऐं व्यास जी हिकिड़े कीड़े खां उतां डोड़ंदो ॾिठो, भॼंदो ॾिठो। तॾहिं व्यास कीड़े जी ॿोली में उनखां पुछो त एतिरो ज़ोर सां काॾे थो भॼे? उन चयो साम्हूं बैलगाॾी अचे थी, उनजे फीते हेठि अची मरंदुसि ऐं उन मौत खां भॼां थो। तॾहिं व्यास उनखे चयो हिकिड़े कीड़े जी जूण थी कीड़ो थी करे घुमे थो, इन जिंदगी में जो इन हाल में जो छा मिलंदो? उन्हीं को मरण चङो न आहे जे मौत अचे थो। कीड़े जी जिंदगी कहिड़ी जिंदगी आहे? छा मौत खे ॾिजे थो? कीड़े चयोसि न, मौत को कोन थो ॾिजां, पर ॾिजां इन ॻाल्हि थो हाणे कीड़ो आहियां, अगरि ॿिए जन्म में कीड़े को बि गंदी जूण मिली त पोइ मुंहिंजो छा थींदो? तंहिंजे करे चवां थो कीड़ो आहियां इन खो त न वञा,
तॾहिं व्यास उनखे चयो न जेकॾहिं तूं मौत खे गले लॻाए त पोइ मुंहिंजो तोसां वाइदो आहे, तूं जंहिं बि जनम में हुजे जिथे बि हुजे मां तोखे उन जून खां जान छॾाईंदो ऐं जेसि ताईं तोखे तारे करे उन मालिक ताईं न पहुचायां, तोखे मोक्ष ताईं न पहुचायां, एसि ताईं तुंहिंजो साथ न छॾींदो। तॾहिं कीड़े चयो इन खां वधीक मूंखे छा खपे, ऐं डोड़ंदो डोड़ंदो जंहिं तेज़ी सां आयो पई उन तेज़ी सां बैलगाड़ी जे फीते जे हेठां हलियो वियो ऐं मुंहिंजो मौत थी वियो। उतो थी करे हो न पखियुनि जी पशुनि जी केतिरी जूणियूं उनखे मिलियूं, पर जॾहिं बि जेका बि जूण मिलंदी हुअसि व्यास ते पहुची वेंदो हुअसि ऐं उनखे चवंदो त मां वाइदे सां पहुची विया, उनखे पंहिंजी पुराणी ॻाल्हि यादि ॾियारींदो ऐं वरी उनखे उन जूण मां छॾाईंदो ऐं काफ़ी जूण भोगे करे जेके उनखे व्यास अञा पैदा थींदो थोरो वॾो थींदो कि व्यास छॾाए छॾींदो। जॾहिं जूं जूणियूं पूरियूं थियूं कुझु त उहो असुल सृष्टि इंसान जी जूण में आयो ऐं जॾहिं हू 5 सालनि जो थियो त उन वक़्तु बाल भाद्र व्यास खां हिकिड़ो सवाल पुछो कि छा आहे संसार में पापी माण्हू सुखी छो हूंदा आहिनि, जेके पाप घणो कंदा आहिनि घणो सुखी रहंदा आहिनि, उनजो कारण छा आहे? तॾहिं व्यास उनखे चयो जो 5 साल जो ॿार थी जॻह ते ॼायो थी उनखां वञी करे पुछी अच, उहो तोखे ॿुधाईंदो। ठीकु आहे, हे वियो हुते त वरी ॿार खां वञी पुछाए चए संसार में पापी माण्हू सुखी छो रहंदा आहिनि? तॾहिं उन ॿार उनखे जवाबु ॾिनो चए छा आहे जेके माण्हू तामसिक बुद्धि सां या पंहिंजे अहंकार में वॾाई में पंहिंजी मनमानी में ग़लति सोच सां ॾेखाव सां सिर्फ़ु दान कंदा आहिनि, उनजी सोच ऐं बुद्धि उहा चङी न हूंदी आहे। सो उन तामसिक बुद्धि सां सोच सां जेके बि माण्हू दान कंदा आहिनि पोइ जॾहिं उहे ॿिए जनम में ईंदा आहिनि या उनखे फल मिलंदो आहे उन दान जो फल उन्हनि खे सुख मिलंदो आहे, पर जेका उनजी सोच चङी न हूंदी आहे उहा सोच उन सां पैदा थींदा आहिनि ग़लति सोच सां। तंहिंजे करे दान जो फल उन्हनि खे सुख मिलंदो आहे, पर जेको बुद्धि जो फल अथनि उनमें उनजो धर्म सां, चङाई सां, बहितरी सां, सदगुणनि सां, इख़लाक़ सां, किरदार सां उहो एॾो वास्तो न हूंदो आहे। इन करे सभु कुझु हूंदे उहे पाप ते पाप कंदा रहंदा आहिनि ऐं उन तामसिक बुद्धि जे दान जो फल संसार में सुख पाईंदा आहिनि, पर पंहिंजी पाप बुद्धि ऐं ग़लति कर्म जे करे अॻिते वञी करे नरक भोगींदा आहिनि। तंहिंजे करे उन दान जे करे उनखे सुख मिलंदो आहे ऐं ग़लति सोच जे करे उनखे अॻिते नरक मिलंदो आहे, हिते ख़तमु थींदा आहिनि। छाकाणि त संसार में
चइनि क़िस्मनि जा जीव हूंदा आहिनि। हिकिड़ा हिते सुखी रहंदा आहिनि पर इते ई रहंदा आहिनि। ॿिया हिते दुखी रहंदा आहिनि पर अॻिते सुखी रहंदा आहिनि। टियां हिते बि सुखी रहंदा आहिनि ऐं अॻिते बि सुखी रहंदा आहिनि। ऐं चौथा हिते बि दुखी रहंदा आहिनि, अॻिते बि दुखी रहंदा आहिनि। जेके हिते सुखी रहंदा आहिनि ऐं अॻिते दुखी रहंदा आहिनि, उनजो कारण इहो हूंदो आहे त जेके उनजा पोयां कर्म थियल हूंदा आहिनि उन्हनि जे फल सां अची करे सुख पाईंदा आहिनि। पर हिते ग़लति कर्म, पाप, ग़लति व्यवहार, हली करे पाप कर्म करे उहे अॻियों फल हिते पूरो करे वरी पाप फल खणी करे वेंदा आहिनि। इन करे अॻिते नरक भोगींदा आहिनि। ऐं ॿिया माण्हू हूंदा आहिनि जेके हिते दुखी रहंदा आहिनि पर अॻिते सुखी रहंदा आहिनि। उहे जेके अॻिते जा पंहिंजा पुण्य न खणी ईंदा आहिनि पर पंहिंजा दुख खणी करे ईंदा आहिनि। पर हिते नाम, ध्यान, सिमरन, सत्कर्म, चङाई, बहितरी, शेवा, तपस्या करे हिते उनखे एतिरो सुख कोन्हे मिलंदो, पर अॻिते उनखे मालिक जी रहमत मिलंदी आहे। अॻिते वधी करे उहो सुख पाईंदा आहिनि, मालिक जी गोद पाईंदा आहिनि, अॻिते चङा थींदा आहिनि। ऐं टियां माण्हू जेके हिते सुखी रहंदा आहिनि, पंहिंजे पुराणे कर्मनि जा फल खणी करे ईंदा आहिनि। सुख, समृद्धि, ख़ुशी, ख़ुशहाली उनजी क़िस्मत में हूंदी आहे। पर जॾहिं ईंदा आहिनि इते बि नाम, ध्यान, सिमरन, पुण्य, दान, चङाई, बहितरी, चङा व्यवहार, सभु से चङाई कंदे पुराणे फल जे करे सुखी रहंदा आहिनि। ऐं वरी हिते जेको ॿियो फल गॾु कंदा आहिनि सभ सां चङाई, बहितरी, नाम, ध्यान जो, उहे हिते बि सुखी रहंदा आहिनि ऐं अॻिते वञी करे उते बि सुखी रहंदा आहिनि। जंहिंजा ॿई जहान तरी पवंदा आहिनि, ॿई ऊचाई ते पहुचंदा आहिनि। ऐं चौथा माण्हू उहे हूंदा आहिनि जेके उतो पाप, दुख, कष्ट खणी करे ईंदा आहिनि। जेके पुराणे पापनि जे करे उहे हिते बि दुखी हूंदा आहिनि, वरी अची करे हिते ई साॻा पाप कर्म कंदा, चोरी कंदा, ग़लतियूं कंदा, ख़राबियूं कंदा, कंहिंखे दुख पहुचाईंदा, पोइ उहे हिते बि दुखी रहंदा आहिनि, अॻिते बि दुखी रहंदा आहिनि, ॿई जहान में दुख भोगींदा आहिनि। तंहिंजे करे असांखे मालिक जीवन ॾिनो आहे, उन असांखे इंसान बणाए करे मोकिलियो आहे, उन असांखे सुखी बणाए करे मोकिलियो आहे, त पोइ असांजो जीवन अहिड़ो हुजे जंहिंमें असां हिते बि सुखी रहूं ऐं अॻिते बि सुखी रहूं, हिते बि ख़ुशि रहूं, ख़ुशहाल रहूं ऐं अॻिते बि मालिक जी रहमत मिले। इन करे असां पंहिंजो जीवन नाम ऐं ध्यान सां, नाम जो मक़सदु आहे मालिक जो जाप, सिमरन हुजे, उनजी यादि हुजे, ऐं ध्यान जो मक़सदु आहे तसवर हुजे, यानी जा गुण, उनजूं चङाइयूं, उनजी हालत, उनजी रहत, उनजी बहितरी, उनजा गुण, उनजा इख़लाक़, उनजी तपस्या, उनजा सत्कर्म, उनजो सिमरन, उनखे ॾिसी करे असां पंहिंजे जीवन खे हलायूं। जॾहिं उहे गुण असांजा हूंदा त ध्यान में असांखे सभु उहे मिलंदा आहिनि। ऐं ध्यान जो ॿियो मक़सदु हूंदो आहे ध्यान सां हलणु, यानी चङी सोच सां, अकुल सां, बुद्धि सां
ॾिसी वाइसी जीअं कोई कमु हुजे, कुझु खणिबो आहे, चओ बाबा ध्यान सां खणिजांइ, ध्यान सां रखिजांइ, माना ख़बरदारी सां त मुंहिंजे जीवन में छा आहे। तंहिंजे करे असांखे ॿई पासा ध्यानु करणो आहे। हिकु ध्यान सां गुण खणणा आहिनि ऐं ॿियो ध्यान सां ख़बरदार थी रहणो आहे जीअं उहे असांखे गुण असां बहितरी ते हली सघूं, चङाई ते हली सघूं। छाकाणि जेकॾहिं छड़ो ॾिसंदासीं हलंदासीं न त कीअं थींदो, असांखे हलणो बि आहे, उन तरफ़ असांखे कदम वधाइणो आहे। तंहिंजे करे असांजे जीवन में ध्यानु हुजे। जीअं अॼु विस्पतवार, सुभाणे दिसंबर जी 31 तारीख़, असां सभु सुभाणे उन सचे साईं जी दामन में वेही करे हिन साल खे असां अलविदा चवंदासीं, हिन साल खां मोकिलाईंदासीं, नए साल में असां अॻिते वधंदासीं। ऐं पुराणो साल हक़ीक़त में असांखे ॾिसण जे लाइ हूंदो आहे ऐं नओं साल वधण जे लाइ। पर असां ॾिसंदासीं असां ख़ुशी हमेशह नए साल जी शुरूआत सां कंदा आहियूं। कोई बि असां कार्य करूं, साल जी शुरूआत हुजे, जॻह जी शुरूआत हुजे, जीवन जी शुरूआत हुजे, कारोबार जी शुरूआत हुजे, ॿार जो जनम हुजे, असां केतिरी ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं, जंहिंजो मक़सदु हूंदो आहे असां शुरूआत शुभ कंदासीं त पोइ सॼो ई शुभ थींदो, असां सदाई बहितरी तरफ़ कदम वधाईंदासीं। इन करे जंहिं चीज़ खे असां पहिरीं नज़र सां चङो ॾिसंदासीं त पोइ उहो सॼो चङो थींदो आहे, उहो सॼो बहितर थींदो आहे। तंहिंजे करे असां ॾिसंदा आहियूं अॼुकल्ह हिकिड़ी असांखे ॿारनि खां शिकायत रहंदी आहे त ॿार अॼुकल्ह घर जो खाधो न आहे खाईंदा, ॿाहिरि जो खाधो पसंदि कंदा आहिनि, पंहिंजी मनमानी कंदा आहिनि, या पंहिंजे घर में बि असांखे खाधे ते केतिरी शिकायत हूंदी आहे। भई कंहिं महिल होटल हूंदासीं, कंहिं महिल ॿाहिरि हूंदो, कंहिं महिल कीअं हूंदो। खाधे जे मामले में, घर जे रहण जे मामले में, घर जी हालत जे मामले में असां ॾिसंदा आहियूं केतिरियूं परेशानियूं हूंदियूं आहिनि। जो हक़ीक़त में घणो कारण इहो बि आहे त असां जेको साल जी शुरूआत में पंहिंजे ॿारनि सां खाधो ॿाहिरि खाईंदा आहियूं, होटल ते, ॿियनि चीज़ुनि ते, हक़ीक़त में असांजी शुरूआत ई ॿाहिरि सां थींदी आहे। इन करे असां ते, असांजे ॿारनि ते असरु पवंदो आहे, उहे सदाई ॿाहिरि जो ख़्यालु खाधो पसंदि कंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं असां उहो खाधो, उहो रहण जी शुरूआत, साल जी शुरूआत असां उन सचे साईं जी दामन में कंदासीं, उनजी रहमत में कंदासीं, त पोइ जेको असां खाधो खाईंदासीं उहो असांजो प्रसाद हूंदो ऐं सॼे साल में जेको ई खाईंदा रहंदासीं ॼण उहो मालिक जो प्रसाद मिलंदो रहंदो, असांजो जीवन सदाई बहितरी चङाई तरफ़ वधंदो, सुठाई तरफ़ वधंदो। तंहिंजे करे जहिड़ी असां शुरूआत कंदा हक़ीक़त जो नतीजो अॻिते मिलंदो। ऐं जेकॾहिं उहो साल जी शुरू जो ॾींहुं असां उन सचे साईं जी दामन में, आस्थान ते, उनजी यादि में वेही करे उनखे निभाईंदा आहियूं त जेको असांजूं अखियूं उन दर्शन खे पसंदियूं नी, कन उन मालिक जी रहमत खे ॿुधंदा नी, सीस
उनजे चरणन में झुकंदो आहे, हथ उन मालिक तरफ़ वधंदा आहिनि, कदम उन प्रभु तरफ़ खॼंदा आहिनि, त पोइ ॼण असांजो पूरो सॼो साल शुभ थी वेंदो आहे ऐं असांजो जीवन बहितरी ऐं ख़ुशी ऐं ख़ुशहाली तरफ़ वधंदो आहे, असांखे चङाई ऐं बहितरी तरफ़ वधंदो आहे। तंहिंजे करे असांजी शुरूआत शुभ हुजणु खपे। ऐं अगरि असां साल जो पहिरियों ॾींहुं, ऐं असांजी ख़ुशकिस्मती हूंदी आहे, असां साल जी शुरूआत उन सचे साईं जी वर्सी सां मल्हाईंदा आहियूं, उनजे मेले उनजी रहमतुनि सां मल्हाईंदा आहियूं, यानी असांजी शुरूआत हिकिड़ी बहितर थींदी आहे। जीअं असां उन ॾींहुं अगरि चङो कुझु कंदासीं त जीवन चङाई सां मिलंदो। ऐं असां कोशिशि करूं ख़ासि करे पहिरें ॾींहुं असां कंहिं बि ग़लति चीज़ खां बचूं। असांजो खाइणु हुजे, असांजो पीअणु हुजे, असांजो उथणु हुजे, असांजो वेहणु हुजे, जेकॾहिं असांखे कुझु ग़लति खाधे पीते उथी वेठी तौर तरीक़े जी आदत आहे त पोइ असां जेकॾहिं पहिरें साल खां पहिरें ॾींहं खां बचंदासीं, साल जे पहिरें ॾींहुं असांखे मालिक जी यादि हूंदी ऐं ग़लति खाधो पीतो सोच असांखे न हूंदी, अंदाज़ ग़लति न हूंदा, त पोइ सॼो साल असां उन मालिक जी रहमत में रहंदा आहियूं ऐं उहो फल मिलंदो रहंदो आहे। तंहिंजे करे कोई दुख असांखे वेझो न ईंदो आहे, कोई कष्ट असांजे वेझो न ईंदो आहे, असांखे उनजो सुख मिलंदो आहे, छाकाणि त शुरूआत असां उन मालिक जी रहमत सां कईसीं। ऐं उन ॾींहुं असां जेको ग़लति छॾियोसीं, आस्ते आस्ते उहो असांखे हमेशह जे लाइ ग़लती छॾिजी वेंदी आहे, असांजो जीवन बहितरी तरफ़ वधणु शुरू थी वेंदो आहे। तंहिंजे करे असां साल जी शुरूआत उहा हमेशह बहितर चीज़ सां कयूं। असां ग़लति चीज़, खाधो पीतो, कुझु बि आदत इन खे असां ॾिसंदा आहियूं। असां आमतौर साल जे शुरूआती खे केतिरनि तरीक़े सां हिकिड़ी मनमानी सां ऐं हिकिड़े पंहिंजी मर्ज़ी जे अंदाज़ सां मल्हाईंदा आहियूं। उन ॾींहुं असांजा हिकिड़ो ख़ुशी में मज़ाक में मल्हाईंदा आहियूं, खाधा पीता उथी वेठी तौर तरीक़ा असां चवंदा आहियूं। असां साल जी शुरूआत हुन सां कंदा आहियूं त ॾिसंदासीं पंहिंजी ज़िंदगी बि त मज़ाक बणिजी वेंदी आहे, ज़िंदगी बि त मनमानी बणिजी वेंदी आहे। सॼो साल असां छा कंदा आहियूं, पंहिंजो पाण में ई मुतमइन न हूंदा आहियूं, पंहिंजो पाण में ई ख़ुशि न हूंदा आहियूं, हर ॻाल्हि में उछाल हूंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजी ज़िंदगी खे मज़ाक न बणायूं, पर मोहबत वारो बणायूं, बहितरी वारो बणायूं। साल जी शुरूआत हिकिड़ी शुभ शुरूआत हूंदी आहे, तंहिंजे करे उनखे असां मल्हायूं बि शुभ। जेकर सभी सचे साईं जी दामन में हूं, कंहिं पवित्र आस्थान ते हूं, जॻह ते हूं, त असां उनखे बहितर अंदाज़ सां मल्हायूं। न त उन ॾींहुं असां पंहिंजो खाधो पंहिंजे घर में ज़रूरु खाऊं, उन ॾींहुं असां पंहिंजो प्यार ऐं मोहबत सां ज़रूरु हलूं, उन ॾींहुं असांजी हलत रहत उहा हिकिड़ी प्यार ऐं मोहबत वारी हुजे, मुस्कुराहट वारी हुजे, मालिक जी यादि वारी हुजे, उन सचे साईं जी रहमत जे पाइण वारी हुजे। असां ॾिसंदासीं उन ॾींहं खे असां बहितर कयोसीं, सॼे ॾींहं खे, त बाक़ी सॼो साल पंहिंजो पाण बहितर थी वेंदो। उन ॾींहं असां घर में हलंदासीं, घर जा खाधा खाईंदासीं, घर में ख़ुशी सां रहंदासीं, त पोइ सॼो साल असांजे घर में दरदरता न ईंदी, का घटिताई न ईंदी, कोई खाधे जी कमी कॾहिं न थींदी, असांखे ख़ुशी ऐं ख़ुशहाली मिलंदी। ऐं उन मालिक जो असां प्रसाद खाईंदासीं, उन्हनि जी रहमत में रहंदासीं, घर जो खाधो बहितर तरीक़े सां खाईंदासीं, प्यार सां खाईंदासीं, त पोइ असांजो खाधो
सॼो साल हक़ीक़त में खुटंदो बि कोन्हे। ऐं तक़रीबन अहिड़ी बीमारी बि न थींदी आहे, घटि थींदी आहे जंहिंमें असांजो खाधो बंदि थिए, जंहिंमें असां खाधो न खाई सघूं। यानी मालिक जी रहमत एतिरी मिलंदी आहे जो सॼो साल ॼणो प्रसाद, उनजी रहमत, उहो प्यार असांखे सदाई मिलंदो रहंदो आहे। असां सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल हूंदा आहियूं, सदाई बहितरी तरफ़ हूंदा आहियूं। छाकाणि त शुरू में मालिक गॾु हूंदो आहे त पोइ सदाई असांजी सार लहंदो रहंदो आहे, सदाई असां सां साण हूंदो आहे, सदाई बहितरी तरफ़ हूंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे साल जी शुरूआति जेका सुभाणे कंदासीं, असां बहितरी तरफ़ करूं। ऐं सुभाणे साल जो आख़िरी ॾींहुं, उन खे बि असां पंहिंजे प्यार जे अंदाज़ सां ॾिसूं, पंहिंजो पाण खे जाचूं त सॼे साल में असां छा कयोसीं, असां केतिरो चङो कयोसीं, केतिरो ख़राबु कयोसीं, केतिरो कंहिंसां बहितर व्यवहार कयोसीं, केतिरो कंहिंसां ग़लति हलियासीं, केतिरी चङाई कईसीं, केतिरी मंदाई कईसीं, केतिरो प्यार कयोसीं, केतिरी नफ़रत कईसीं, केतिरी मोहबत कईसीं, केतिरो क्रोध कयोसीं। असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिसूं, केतिरा पुञ कयासीं, केतिरा पाप कयासीं। ऐं जेकॾहिं असांखे चङाई थी त मालिक जो शुक्र करूं, ऐं जेकॾहिं असांखो ग़लतियूं थियूं, ख़ामियूं थियूं, ग़लति व्यवहार थियो, त पोइ असां पंहिंजे साल में उहे यादि आख़िरी ते ज़रूरु कयूं। ऐं ख़ामियूं थियूं असां कुझु बि न, सिर्फ़ु उन सचे साईं जे अॻियां वेही करे, उनजी दामन में वेही करे, उन ख़ामियुनि खे यादि करे, सिर्फ़ु उन मालिक को रहमत करो। ऐं ख़ामियुनि खे यादि करे असां ॿाहिरि न, अंदरि ई अंदरि सिर्फ़ु मालिक खे अरदास कयूं ऐं चऊं त जेको कुझु मां कयो, जेको मूंखां थियो, ॼाणाई में, अणॼाणाई में, कंहिं वजह सां, कंहिं कारण जे करे, कीअं बि बसि इहो कुझु थियो, इन करे उहो करण ते अॻे मूंखे पाण खे ई शर्मगी आहे, मां पाण ई शर्मसार आहियां, मूंखे पंहिंजो पाण खे ई चङो कोन थो लॻे। तंहिंजे करे आसीस कर, वरी ग़लतियूं, ख़ामियूं मूंखां न थियनि। इहो साड़, क्रोध, जलन, ग़लति व्यवहार, ग़लति हालत, इहो मूंखां न थिए। असां सिर्फ़ु 5 मिंट वेही करे उन मालिक खे अरदास करूं, पंहिंजी शर्मंदगी ॾेखारियूं, पंहिंजो पाण अंदरि ई अंदरि, कुझु बि न, सिर्फ़ु मूंखां थियो बसि, रहमत कर, मूंखे वरी न थिए, मूंखे पंहिंजी रहमत कर। ऐं असां ॾिसंदासीं अगरि उन तरीक़े सां असां मालिक खे अरदास कंदासीं त वरी जेको साल ईंदो असां उन गुनाहनि, पापनि, ख़राबियुनि खां बि बचंदासीं ऐं चङाइयूं मालिक जी रहमत सां असांखे एतिरियूं मिलंदियूं कि असांजो वरी साल सॼो ख़ुशहाली, ख़ुशी सां ऐं बहितरी सां गुज़रंदो, मालिक जी रहमत सां ॻाल्हाए सघंदो। तंहिंजे करे जॾहिं असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, असां सोचंदा आहियूं जेके सचे साईं जी दामन में आया, पोइ कहिड़ा बि आया, क्रोधी आया, कामी आया, चोर आया, चङा आया, मंदा आया, सुठा आया, भला आया, जेको हिकु दफ़ो आयो, सचे साईं जी रहमत पई त उन सिर्फ़ु चयो त मूंखां ग़लती थी, ख़राबी थी, बसि अॻिते रहमत कर। अगरि उन सचे साईं खां माफ़ी वरिती त पोइ मुंहिंजा पाप त कटिया, पर अॻिते सचे साईं जी रहमत वेही करे उन जेके सतकर्म कया तो वेंदे वेंदे संसार में तरिया, पर अॻिते हमेशह जे लाइ मालिक जी गोद में हलिया विया, मालिक जी रहमत में हलिया विया, पंहिंजी आशीष के पास। ऐं न सिर्फ़ु
ॾेखारियो, पर वेंदे वेंदे सभिनी खां मोकिलाए करे चयो सच साईं जो हाणे बसि नियापो आयो आहे, सभु पाप कटिजी विया ऐं वञी करे सुखिया थियूं था, वञी करे मालिक जी रहमत में विहूं था। जॾहिं असांखे सच साईं जी एॾी रहमत मिली आहे, एॾी आसीस मिली आहे, त पोइ पुराणे साल में असां सिर्फ़ु पंहिंजी ख़ामियुनि खे बि ज़रूरु यादि करूं, पंहिंजी ग़लतियुनि खे बि ज़रूरु यादि करूं, पंहिंजे पापनि खे बि ज़रूरु यादि करूं, पंहिंजी कमियुनि खे बि ज़रूरु यादि करूं। इहो असांजो जीवन अहंकार में गुज़रंदो आहे, वॾाई में गुज़रंदो आहे, तकबर में गुज़रंदो आहे। असां किथे पंहिंजो पाण खे झुकंदो या मञींदो ॾिसी न सघंदा आहियूं, पर पाण खे पतो त हूंदो ज़रूरु आहे त मां छा कयो आहे, कीअं कयो आहे। तंहिंजे करे असां सिर्फ़ु वेही अंदरि ई अंदरि मालिक खे अरदास कयूं ऐं पंहिंजी अहिड़ी ख़ामियुनि खे यादि करे सिर्फ़ु पंहिंजी शर्मसारियुनि जे अॻियां भेंट कयूं त मूंखे पंहिंजो पाण खे शर्मिंदगी आहे, ॾुखियो आहे, तकलीफ़ आहे, त मूंखां थियो आहे, तोखां कुझु बि कुझु कोन्हे, तोखे पतो आहे, अंदरि ई अंदरि साणे इहा रहमत कर ऐं अॻिते बि आसीस कर, मूंखां वरी न थिए, मूंसां सदाई साण रहो, सदाई गॾु रहो। ऐं जॾहिं असां पुराणी ख़ामियुनि ऐं ख़राबियुनि ते नज़र विझी मालिक खां माफ़ी वरितीसीं ऐं पंहिंजी शर्मसारी कईसीं ऐं अॻिते जी रहमत घुरीसीं, त पोइ पहिरें साल नए साल में पहिरीं तारीख़ ते असां जेको क़दम वधंदो ऐं पहिरें ॾींहुं साल जो असां पाण खे बहितर करे रखूं, इहो यादि रखिजो। मूं त पहिरीं खां सदाई रखो, पर पहिरीं खां 25 ताईं त वैसे ई साईं जो मेलो हूंदो आहे, त सभु ख़्यालु कंदा आहियूं, उथी वेंदी खाधे पीते तौर तरीक़े अंदाज़ जो उनखे असां बहितर कयूं ई सही, पर न त असां जेको पहिरीं तारीख़ आहे उन ॾींहुं त असां कुझु बि ग़लति चीज़ खाइणु पीअणु उनखां बची मालिक जी रहमत में रहूं, पंहिंजे घर परिवार सां ख़ुशी सां रहूं, प्यार सां रहूं, घर जो खाधो कयूं, घर में खाधो खायूं, घर में रहूं। ऐं पहिरें ॾींहुं असां ॾिसंदासीं उन सच साईं जी रहमत पाए करे असां घर जो बहितर माहौल पैदा कयोसीं, त भई पंहिंजो, ॿारनि जो, घर जो, परिवार जो सुख समृद्धि, ख़ुशी खुशहाली, मालिक जो नाम ध्यानु रहमत असांखे सदाई मिलंदी रहंदी ऐं सॼो साल असांजो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो, सदाई आनंद ऐं बहितरी में रहंदो, चङाई जो रहंदो। तंहिंजे करे अॼु विस्पतिवार नाम ध्यानु या न सचे साईं जी रहमत सतगुरु जो ॾींहुं, उन सचे साईं जो ॾींहुं, विस्पति जो ॾींहुं असांजे मालिक जी दामन में वेही करे उनजे नाम, उनजे सिमरन में, उनजे ध्यान में, उनजे गुणनि में ख़बरदारी सां उनजी रहमत में रही करे असां पंहिंजे अॼु जे जीवन खे अॻिते वधायूं ऐं सुभाणे असां पंहिंजे साल जे लेखी खे ॾिसी करे सचे साईं खां आसीस वठूं ऐं सुभाणे राति जो पाण सभु मिली करे सचे साईं जी रहमत में वेही हिन साल खे छॾी ॾे ऐं नए साल में दाख़िल थींदो सचे साईं जी रहमत सां दाख़िल थींदासीं ऐं हिन साल जा जेके बि उनजूं रहमतूं बहितरियूं चङायूं रहियूं नी उनजो धन्यवाद कंदे ऐं ख़ामियुनि खे छॾी ॾे असां नए साल जी शुभ शुरूआत में दाख़िल थींदासीं ऐं जीअं शुभ शुरूआत में दाख़िल थींदासीं ऐं शुभ ॾींहं खे हलाईंदासीं त पूरो जीवन, पूरो साल ई असांजो शुभ शुभ रहंदो ऐं उन मालिक दर इहा ई अरदास त असां सदाई उनजी रहमत में सदाई शुभ ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहूं, सदाई उनजी रहमत में रहूं, सदाई उनजी आसीस में। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे विस्पतिवार नाम ध्यान जे शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं, सचो सतराम।
सच और सतराम।